नाज़िन ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध समेत सॼे मुल्क में कोरोना जी ॿी लहर में तेज़ी सां थींदड़ इज़ाफ़े सबबि 24 नवंबर खां तालीमी इदारा बंदि करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। जॾहिं लखी गुलाम शाह जे उस्तादनि, शागिर्दनि ऐं वालिदैन स्कूल बंदि करण जी मुखालफ़त करे छॾी आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे हिदायतुल्लाह महर। पूरे मुल्क में कोरोना की लहर में तेज़ी खां पोइ वधंदड़ केसनि में 24 नवंबर खां पूरे मुल्क अंदर हुकूमत पारां स्कूल बंदि करण जी तजवीज़ पेश कई वई आहे। जंहिं बाद आवाज़ टीवी पारां कयल स्कूलनि में सर्वे बाबति उस्तादनि, वालिदैन ऐं स्कूल जे शागिर्दनि पारां स्कूल बंदि न करण जी तजवीज़ ॾींदे आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे ॿुधायो आहे त स्कूल बंदि न कया वञनि ऐं स्कूल बंदि करण सां असांजी तालीम मुतासिर थिए थी। मोकलूं करे थी, इहा सही ॻाल्हि न आहे। जीअं सीआरे जूं मोकलूं थींदियूं आहिनि 10 खां 12 ॾींहंनि ते, उहे 10 खां 12 ॾींहंनि ते कनि। हे जेके 65-66 ॾींहं बंदि था थियनि, स्कूल बंदि थी वेंदो त ॿारनि जी तालीम हूअं ई मुतासिर थी वई आहे, पोइते पइजी वई आहे। असां सिर्फ़ु मेन सब्जेक्ट पढ़ायूं था, पूरा ई नथी थिए कोर्स जे मुताबिक़। माहवार विर्श थींदी आहे, उनजे मुताबिक़ टाइम टेबल मुताबिक़ नथा सही पढ़ाए सघूं। स्कूल न बंदि थियणु खपनि, माना छो त 6-7 महीना अॻु में ई असांजी माना छुटी थी चुकी आहे। ॿारनि जा कोर्स अॻे ई घटि था थियनि। हाणे असां वटि टेस्ट करे विया आहिनि, हिकु बि अलहमदिल्ला केस न आयो आहे। ॿारनि जी तालीम हली थी वञे, जेको आहे ॿार दर बदर लॻा पिया आहिनि, तालीम ॿारनि जी पोइते थी विया, परेशानी थी वई आहे, घर में ॿार तंग था कनि, तालीम बंदि थी थिए त नुक़सानु आहे असांजे लाइ। इन खां बहितर इहा स्कूल न बंदि थियनि त बहितर आहे। कोरोना वधण जे करे असां स्कूल बंदि कंदासीं। स्कूल बंदि थियण जे करे तमामु वॾो नुक़सानु आहे। अॻु में ई ॿारनि जो हिकिड़ो साल ज़ाया थी वियो आहे। हाणे बि जेकॾहिं हुकूमत इहो फ़ैसिलो करे थी त असां स्कूल बंदि कंदासीं त तमामु वॾो नुक़सानु थींदो। पहिरियां बि असांजी 6 महीना पढ़ाई ज़ाया थी वई आहे, इन जे करे मोकिला न थियनि घुरिजनि। हुकूमती फ़ैसिले बाद उस्तादनि, वालिदैन, शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त स्कूल बंदि न कया वञनि, बल्कि SOP ते अमल करायो वञे। अॻु इहो स्कूल बंदि हुजण सबबि तालीम मुतासिर थी आहे। हिदायतुल्लाह महर, आवाज़ टीवी न्यूज़, लखी गुलाम शाह।